अस्सलाम वालेकुम दोस्तों। उम्मीद तो सब खुशबाश हूंदो। ही बैत जो नूरीअ जे नूरी जाम तमाचीअ जे दास्तान मां त जंहिंमहिल नूरी बादशाह जे घर हली वई त हुनखे आदत आहे जे पंहिंजी मजबूर कयो त मच्छी त हाणे हुते मारींदी बि हुई, ॼारनि मां पकड़ींदी हुई, मारियूं खपाईंदी हुई, मच्छी वढींदी हुई, विकिणंदी हुई। उनखे छा लतीफ़ कीअं बयानु कयो आहे त पोइ छा थियो, चए थो त न वढे न विकिणे न मारे न धारे। जंहिंमहिल हुते महिलात में वञी पए थी राणी बणिजी वई त हाणे हुतो हुनखां वढे न विकिणे न मारे न धारे, खारो विधाई खूह में निर्त उन्हारे। चए थो त हिकिड़ी मच्छी जो खारो जीअं आयो, मच्छी जी वढिजी टुकिजी घर में आई त मच्छी जंहिंमहिल न ॾिठी त हुनखे उहा हिकिड़ी आदत त चए थो त उहो खारो ई सॼो खणी खूह में उछलाई मच्छीअ जो। ॼाणी वाणी निर्त उन्हारे माना ॼाणी वाणी, साई पर पारे घर समय जे सपजे। चए थो उहा ई साई पर पारे, चए थो हुनखे उहा आदत हुई इन मच्छीअ जी, तंहिंजे करे हुन उहो खूह में मच्छी उछलाए छॾी। तो दोस्तों हीअ हुयो नूरी जाम तमाचीअ मां शाह लतीफ़ भटिया जो बैत। तो तव्हांखे पसंदि ईंदो। अल्लाह हाफ़िज़।